of the studio. This is Sai Chandu. So आज जो लेक्चर है सारे छात्र डिपेंड करे ट्रांसमिशन मीडिया। तो ट्रांसमिशन मीडिया आया है चाइल्ड इस्तेमाल करना। ट्रांसमिशन मीडिया समझ ला इस्तेमाल करना या उन्हें लाइक थी दिया यूज़। जब भी का डेटा सा सेंड करना चाहिए तो ट्रांसमिशन मीडिया के थ्रू दिया है शेयर करना है या उनके ट्रांसफर करना है एक जगह का बी जगह दिया। उन्हें ला सा मतलब बेस का सम उनके ट्रांसमिशंस करना है जी ऐसा जा फिजिकल वे होना भी वैसे लॉजिकल होना। फिजिकल मीन्स the wires जो through connections करना है लॉजिकल वो जो को जी through the electromagnetic signals जो through उसे sending करना है कोई मैसेज वगैरह तो वो संकीर्ण करना है। लेट्स सी तो जो टाइप्स में कड़ा टाइप्स हैं सबक आप पहला ट्रांसमिशन मीडिया का कैपिटल ट्रांसमिशन मीडिया डिवाइडेड करे थी टू पार्ट्स में एक बाउंडेड यो अनबाउंडेड या उनके संचय से होगा गाइडेड या अनगाइडेड मीडिया। ये मीडिया जो टाइप्स हैं जैसे थ्रू सही डेटा ट्रांसफर एक जगह खां ॿी जगह ते ट्रांसफर थी है। पहिरों असां ॾिसूं था त बाउंडेड मीडिया में कहिड़ी शयूं अचनि थियूं। बाउंडेड मीडिया जेका ट्रांसफर थी थिए टिनि टाइप्स में थी थिए फाइबर ऑप्टिक केबल कोएक्सियल केबल ट्विस्टेड पेयर। ये टे टाइप्स आहिनि जंहिंजी मदद सां डेटा ट्रांसफर थींदी आहे। फाइबर केबल असां उते इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं बि वर्ल्ड जी सिस्टम्स पाण में कनेक्टेड हूंदा आहिनि। इंटरनेट जेका ओवरऑल दुनिया में कनेक्टेड आहे वो फाइबर ऑप्टिक केबल की मदद से कनेक्टेड है। मीन्स त जेको भी दुनिया में कनेक्शंस लॻल आहिनि वो सॼो फाइबर ऑप्टिक केबल की मदद से कनेक्शंस थियल आहिनि। पुराने टाइम में असां या थोड़े टाइम खां अॻु में असां इस्तेमालु कंदासीं जेके लैन जे लोकल एरिया नेटवर्क आहे उन में असां फाइबर जे थ्रू नेटवर्क कनेक्शन करे सघंदासीं। उन खां पोइ कोएक्सियल केबल भी टाइप आहे केबल जो जंहिंजी मदद सां असां नेटवर्क वगैरह कनेक्शन करे सघंदा आहियूं। फिजिकल टाइप आहे जंहिंजी मदद सां सिस्टम्स वगैरह कनेक्टेड पाण में थींदा आहिनि। उन जा टाइप्स आहिनि जीअं RG59 आहे RG6 आहे या RG59 आहे। RG58 RG6 ये असांजा डिफरेंट वे सां कनेक्शंस यूज़ कंदा आहियूं जीअं असां उन्हनि खे इस्तेमालु करे सघूं। RG59 जेका आहे उहा थींदी आहे CCTV कैमरा। जॾहिं असां CCTV कैमरा जे लाइ यूज़ कंदासीं तो उहा हूंदी CCTV जे लाइ 59 RG। ये केबल जो टाइप आहे जंहिंजे थ्रू सिस्टम्स वगैरह कनेक्टेड थींदा आहिनि। जीअं RG58 आहे RG58 असां इस्तेमालु कंदा आहियूं टीवी केबल जे लाइ। जॾहिं टीवी केबल असां यूज़ कंदा आहियूं उनमें सिस्टम्स कनेक्टेड हूंदा आहिनि उहे सॼा कनेक्शंस प्रोवाइड कया वेंदा आहिनि RG58 सां। इन तरीक़े सां ये सॼो कोएक्सियल केबल यूज़ थींदी आहे डिफरेंट वे सां। अॼुकल्ह जेके लोकल एरिया नेटवर्क्स आहिनि उनमें ज़्यादातर कोएक्सियल केबल इस्तेमालु कई वञे थी। मीन्स त फाइबर के हटाए करे उन जगह ते कोएक्सियल केबल इस्तेमालु कई वञे थी। सेकंड आहे ट्विस्टेड पेयर केबल असां कीअं इस्तेमालु करे सघंदा उन जा वेस कहिड़ा आहिनि उन जा टाइप्स कहिड़ा आहिनि। पहिरियों टाइप्स UTP STP। UTP जो फुल फॉर्म आहे या STP जो फुल फॉर्म स्टैंड्स फॉर छा थींदो अनशील्डेड ट्विस्टेड पेयर केबल। UTP जो जेको फुल फॉर्म आहे अनशील्डेड ट्विस्टेड पेयर केबल। जेकॾहिं असां STP खे ॾिसंदासीं शील्डेड ट्विस्टेड पेयर केबल। शील्डेड ट्विस्टेड पेयर केबल हिन में डिफरेंस छा थींदो हिन में एक्स्ट्रा हिकु शेप जहिड़ो हूंदो आहे जंहिंजी मदद सां एक्स्ट्रा हिन खां आहे पर जेको असां ज़्यादातर इस्तेमालु कंदा आहियूं या इस्तेमालु थींदी आहे उहा UTP थींदी आहे यानी कि अनशील्डेड ट्विस्टेड पेयर केबल। ये भी डिफरेंट टाइप्स में मुझे कैटेगरीज डिफाइन थियल आहिनि उहे 7 टाइप्स आहिनि UTP जा यानी कि शील्डेड ट्विस्टेड पेयर केबल जा। हिन केबल में ट्विस्टेड पेयर मीन्स में 8 वायर्स हूंदियूं जिनमें 4-4 पेयर सां ठहियल हूंदा पेयर्स जेके डिफरेंट कलर्स जा थींदा आहिनि उहे असां कलर्स बाद में डिफाइन कंदासीं त उन जा कहिड़ा कहिड़ा कनेक्शन RG45 जे सां कीअं थींदो उहो अॻिते जे असां ॾिसंदासीं। पर UTP जे जेके टाइप्स आहिनि उहे कैटेगरी 1 खां वठी कैटेगरी 6 ताईं मीन्स त 7 कैटेगरी 1 कैटेगरी 2 कैटेगरी 3 कैटेगरी 4 कैटेगरी 5 कैटेगरी 5E कैटेगरी 6 यानी कि 7 थींदा कैटेगरी 5E एंड कैटेगरी 6 यानी कि कैट 1 कैट 2 जे हिसाब सां असां उनखे एंड सो ऑन चई सघूं था अगरि मुंहिंजे टाइप्स हैं। सेम तरीक़े सां हिन में भी 8 वायर्स आहिनि 4-4 पेयर्स ठहियल हूंदा आहिनि। ही सॼो बाउंडेड हूंदा आहिनि मीन्स त बाउंडेड फिजिकल वायर्स ही सभु फिजिकली वे सां असां हिननि खे इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ अनबाउंडेड में इट इज़ नॉट बाउंडेड विथ एनीथिंग मीन्स जॾहिं भी का डेटा शेयर थींदी तो उहा बाउंडेड न हूंदी यानी कि हवा जी जीअं असांजे सिग्नल्स थ्रू रिसीव कंदा आहियूं वाईफाई जे थ्रू
सिमिलरली ये उन जे लाइ यूज़ थींदो इन जा ॿ टाइप्स आहिनि हिकु माइक्रोवेव आहे ऐं रेडियो वेव्स जेके माइक्रोवेव ऐं रेडियो वेव्स या कहिड़ा कहिड़ा इस्तेमालु थींदा आहिनि कहिड़ी चीज़ें ट्रांसमिशन जो वे आहे ही भी हिकु तरीक़ो आहे डेटा खे ट्रांसफर करण जे लाइ हिक हंध खां ॿिए हंध खां जॾहिं असां डेटा खे ट्रांसफर कंदा आहियूं त असां यूज़ कंदा आहियूं माइक्रोवेव ऐं रेडियो वेव जीअं असांजा सैटेलाइट्स लाइ यूज़ थींदा आहिनि सैटेलाइट यूज़ करे सघंदा या ख़ुदि रेडियो जे लाइ यूज़ करे सघंदा जॾहिं बि असां सैटेलाइट्स खां जेके सिग्नल्स रिसीव कंदा आहियूं उहे रेडियो वेव जे थ्रू असां रिसीव करे सघूं था इट मीन्स त ही बि असांजो टाइप आहे सिग्नल्स ट्रांसफर्स या सिग्नल रिसीव करण जो जीअं मथां अगरि रेडियो असां यूज़ कंदा आहियूं त रेडियो में जेका एरियल हूंदी आहे उहो असांजो रिसीव एंड सेंडिंग सिग्नल्स मथां थींदा आहिनि इट मीन्स उहो सॼो कमु थींदो आहे सैटेलाइट जे थ्रू ऐं रेडियो वेव जेको असां रेडियो हलंदो आहे उन जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं जीअं वाकी टाकी थी वई इहे बि असांजा हिकु चई सघूं था एक्चुअली डिपेंड करे थो वायरलेस सिस्टम मीन्स त वायरलेस वारो जेको सिस्टम यूज़ थींदो आहे वो गाइडेड अनबाउंडेड या अनगाइडेड मीडिया जे थ्रू थींदो उन खां पोइ माइक्रोवेव इंफ्रा आहे ब्लूटूथ आहे वायरलेस आहे या असां यूज़ करणु चाहियूं कंहिं ॿिए खे फॉर एग्जाम्पल अगरि असां ॾिसणु चाहियूं त असां वधीक असां ॾिसी सघूं था हिन खे डेटा वग़ैरह सेंडिंग ऐं रिसीव करण जो इट मीन्स त जेकॾहिं इंफ्रा जो पुराणे टाइम में असां इंफ्रा इस्तेमालु कंदा हुआसीं त इंफ्रा किथे यूज़ थींदी आहे कहिड़े हंधि असां उनखे यूज़ करे सघूं था सिमिलरली जेको इंफ्रा जो सिस्टम आहे उनजो थोरो डिस्टेंस यानी कि थोरे डिस्टेंस में डेटा ट्रांसफर थींदी हुई इट मीन्स उन्हनि खे असां वधीक के 8 फुट या 10 फुट ते परते नथा रखंदा इहो सेल फोन्स में रखंदासीं जीअं पुराणी सेल फोन्स वग़ैरह में ब्लूटूथ खां पहिरियों कोई इस्तेमालु थींदो हुयो उहो इंफ्रा इस्तेमालु थींदो हुयो मीन्स इंफ्रा जे थ्रू असां डेटा शेयर कंदासीं लेकिन लोएस्ट स्पीड हूंदी हुई उन खां पोइ ब्लूटूथ आयो ब्लूटूथ जी थोरी असां स्पेस वग़ैरह 5 6 8 फुट ताईं हुनजी डेटा वग़ैरह सेंड करे सघूं था उन खां वधीक डिस्टेंस ते उहा डेटा वग़ैरह शेयर नथी थी सघे जीअं वायरलेस आहे वायरलेस जे थ्रू असां डेटा वग़ैरह सेंड कंदा आहियूं जीअं वाकी टाकी थी जीअं अॻु में एग्ज़ाम्पल ॾिनो त वाकी टाकी जे हिसाब सां जेका डेटा शेयर थींदी आहे उहा वायरलेस जे थ्रू असां सेंड कंदा आहियूं मीन्स त असां जेके वाईफाई जा सिग्नल्स हूंदा आहिनि उहे बि असां यूज़ करे सघूं था अगरि असां ॾिसंदासीं मीडिया जे हिसाब सां उन्हनि में बि असां यूज़ करे सघूं था वाईफाई सिग्नल जीअं असांजा टीपी लिंक हूंदा या ईओ हूंदा उहे बि फिज़िकल टाइप सां असां उन्हनि खां ट्रांसमिशन जे वे यूज़ करे सघूं था जीअं एग्ज़ाम्पल आहे असांजो कोएक्सियल केबल में ॿ वे ॿिया बि इस्तेमालु थींदा आहिनि मीन्स त वाईफाई जीअं बेस बैंड हूंदा ऐं ब्रॉडबैंड बेस बैंड ऐं ब्रॉडबैंड कोएक्सियल केबल मीन्स त जॾहिं कोएक्सियल केबल इस्तेमालु कंदासीं उन जे लाइ बेस बैंड बि यूज़ थींदो आहे ऐं ब्रॉडबैंड बेस बैंड यूज़ थींदो आहे फिज़िकल वायर कनेक्टेड हुजे सिस्टम में ऐं ब्रॉडबैंड मीन्स त ईओ जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं उन जे थ्रू या कंहिं बि टीपी लिंक या ॿिया कई डिवाइस हूंदा आहिनि जिन जे थ्रू वाईफाई प्रोवाइड करे सघूं था उहे असांजा यूज़ थींदा आहिनि कोएक्सियल केबल से टाइप्स में अची सघनि था मीन्स त ही सॼो टाइप्स था अचनि ट्रांसमिशन मीडिया में मीन्स त ॿ टाइप्स अचनि था बाउंडेड अनबाउंडेड मीडिया इहे सॼो लेक्चर हिन ते अॻिते असां ॾिसंदासीं हिन जूं कहिड़ी कहिड़ी शयूं अचनि थियूं जीअं वायर सां टाइप्स कहिड़ा आहिनि या उन्हनि में कहिड़ा कलर्स थींदा आहिनि ऐं RJ45 जे किथे कनेक्शन थींदो आहे उहो असां नेक्स्ट वीडियो में ॾिसंदासीं अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर एंड लाइक करियो थैंक यू